जेडो तो जो ना आओ बाज बे ओड्याई मंगा रिय थंबिए रिय थूणिए तू छपर तू शां कुजाड़ो कहाँ तोखे मालूम सबका या अल्लाह या रहमान या रहीम या करीम रब अॼु को साईं गुलाम मोहम्मद सियाल साईं जो ख़ैर साईं सदाम हुसैन सियाल साहब जो ख़ैर ही गुलामी ख़ैर न्याज़ पंहिंजी बारगाह में ख़ैर उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा ओ मौला गुलाम मोहम्मद साईं खे साईं जे बचड़नि खे सेहत ॾे साईं सदाम साईं जी अम्मा असांजी अम्मा खे सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा ओ मौला नबी सरदार जो वास्तो थिए ऐं मोहम्मद जी आल जो वास्तो थिए सदाम साईं के मौला ऐं साईं जे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा जे रोज़ी रिज़्क़ इज़्ज़त में बरकतूं अता फरमा मोहम्मद हाशिम सियाल साईं के सजाद अली सियाल साईं के नौकरियों अब्बास अली साईं के सरकारियूं नौकरियूं अता फरमा ओ मौला साईं मोहम्मद यासीन सियाल साईं के आकाश साईं के मौला क़यामत ताईं आबाद फरमा ओ मौला जे लाइ बि साईं दिल में दुआ जे लाइ सोचनि था सदाम साहब सोचे तो गुलाम मोहम्मद साईं सोचे तो उन्हनि जा बेड़ा पार फरमा मोहम्मद हाशिम सियाल साईं जा बेड़ा पार फरमा हिन पावर साईं जा बेड़ा पार फरमा गुलाम रसूल मंगी साईं जा बेड़ा पार फरमा ओ मौला अम्मा बतूल जे बचड़नि जो वास्तो थी गुलाम फरीद शेख साईं जो बेड़ो तार हिन जा सभु जायज़ मसला हल थियनि हिन तो मुश्किलातूं दूर कर ऐं हिननि खे बि पंहिंजे घर में सलवात पढ़ाइण जी सादत नसीब फरमा अवां जी अल्लाह वधायो साईं जा बच्चा घर आबाद फरमा असांजे जमात जे निगरान साईं अरबाब अली मेतलो साईं के मौला सेहत इमाम सज्जाद जे सदके सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा अल्लाह यार साईं जा गुलज़ार अली साईं जा जेके भी दुआ में वेठा असां सभिनी जा बेड़ा पार फरमा जे आज़ाद कश्मीर खां साईं तसद्दुक़ हुसैन साईं दुआ जे लाइ चयो साईं आज़ाद कश्मीर वारे साईं तसद्दुक़ हुसैन साईं खे उन जे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा बे औलादनि खे औलाद अता फरमा बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा ईरान जी ज़ाहिरी ऐं ग़ैब मां मदद फरमा अल्लाह मौजज़ो कर ईरान खे फ़तेह अता फरमा ईरान जे दुश्मन अमरीका ऐं इसराइल खे निस्तो नाबूद फरमा हर मोमिन सुन्नी शिया जे घर लख सलवातूं थियनि या दुआ कबूल फरमा इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी हक नबी या रसूलल्लाह या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी